नगर, पाप नगर। कुछ ॾींहं मल्हार खे ढिघो रसो ॾिनो अथमि गुलाब। बस दिल जे हथां मजबूर थी करे मिठल खे चयमि त मल्हार जी ग़लती माफ़ अथसि। तव्हांजी मर्ज़ी सरदार साईं, बाक़ी मल्हार जूं असांजे पेट में रत जूं मानियूं आहिनि। जंहिं उभरंदे ताव न कयो सो भला लहंदे कहिड़ो कंदो। हाणे खणी सरदार तव्हांखे इजाज़त ॾे त मल्हार जो सिर खणी अचो, छा भला खणी ईंदो? पर वरी बि मल्हार तव्हांखे वण में ॿधी कुटींदो, जीअं उठ पतण ते कुटबो आहे। मुंशी ताना थो ॾींहुं असांखे सरदार साईं खां इजाज़त वठी ॾे कि मल्हार सुभाणे जो सिज ॾिठो त मुड़ुस न चइजां। मुंशी मल्हार पहिरियों ई ग़लती करे वेठो आहे जो असांजे माण्हुनि ते हथु कयूं अथई। हाणे साओ ई सुकी वेंदुसि जॾहिं गुलाब ऐं हाकिम खे ॾिसंदो त मल्हार जो बिलो करे वठिबो मुंशी, पर पहिरियां राबेल जो दीदार थिए। भली सरकार, ॿकरिन चारण वारीअ मां सिक पूरी कयो। हा मुंशी, ॾाढी सिक लॻी आहे हिन दिलि खे राबेल जी। साम्हूं विहारे सॼियूं दिलि जूं ॻाल्हियूं कंदोमांसि। सरकार, ख़ुशीअ सां त बकरार जो तव्हां सां गॾु वेहणु मुश्किल आहे, बाक़ी जे ज़ोरी कयो त सॼो मुल्क मारे मुञ कयो। बाबा बादशाह आयो, सरकार हाकिम आयो हिन इलाइक़े जा। जे राबेल राज़ी थी हिन दिलि जो ठार थिए थी न त उन एवज़ मिठल खे माया ॾेई महान करे छॾिबो। पर जे अरही हूंदी त बि हुनखे मुंहिंजी दिलि जो ठार थियणो पवंदो। रजब रोशन खे बालाज खान तॾहिं छॾींदो जॾहिं हुन जो कर्ज़ लहंदो, ऐं तो में एतिरी सघा आहे जो सरदार खे कर्ज़ ॾेई सघी। अदा मूं वटि त एतिरी माया आहे ई कोन, बाक़ी हे मुंहिंजो सिर आहे। सरदार मूंखे क़ैद करे मुंहिंजे पुट खे छॾे। न अदा, ईअं सरदार कोन कंदो, ऐं न वरी रोशन ईअं चाहींदो त पंहिंजे पीउ खे क़ैद में विहारे पाण आज़ाद थी ॿाहिरि ॿाहां लोॾे हले। मिठल सही थो चए रजब, रोशन तोखे सरदार जे चंबे में ॾेई पाण खे आज़ाद कोन कराईंदो। ॾाढो ॾुखियो आहे क़ैद बालाज खान जो नुरल, ऐं रोशन खे मारींदा बि ॾाढो हूंदा। काका रजू, सच चवां नाराज़ न थिजां। क़ैद त ॾुखियो हूंदो आहे। तव्हांखे पहिरियां इहो सोचणो हुयो सरदार खां कर्ज़ जो वठूं था त पर लाहींदासीं किथां? सिक सां कर्ज़ कोन वरितो हो सारंग पुट। रोशन जी माउ वेचारी बीमार हुई, उन जे इलाज जे लाइ वियो हुअसि पैसा वठण। पाण त वेचारी अल्लाह खे प्यारी थी, ऐं असां अची वियासीं आज़ार में। चाचा बालाज खान मां चङाई जी उमेद घटि रखंदा कयो। तव्हां पाण ई त ॿुधायो त पंहिंजे भाउ खे बि क़ैद करे छॾियो अथई। जेको पंहिंजे वॾे भाउ खे क़ैद करे सघे थो, ज़ाहिर आहे उहो राज मथां कहिड़ी रिआयत कंदो। ॿुधण में त चाचा इहो बि आयो आहे त शाहनवाज़ खान बालाज खान जे बेवाजिबिन ऐं ज़ुल्म खां तंग थी करे ही पूरो तर छॾे वियो आहे। शाहनवाज़ खान त वरी बि माणपे वारो माण्हू आहे, ऐं बालाज खान त वॾो बलज़ीर आहे। हा दा, तूं सही थो चवे
वॾो नांगन खाधो आहे बालाज खान। ना हक़ पैस भाउ खे बि साॻियनि ज़ंजीरनि में क़ैद कयो अथई ऐं उन ई क़ैद खाने में क़ैद कयो अथई। रजब ॾिसें थो त असां पाण रोज़ कमाए खाइण वारनि मां आहियूं, पर अदा तोसां मदद कंदासीं रोशन खे आज़ादु कराइण लाइ। अदा मूं वटि बि त बकरियूं आहिनि, ॿियो कमाइण वारो कोन आहे। मुंहिंजो बि तव्हां सां साथ आहे रजब। तूं कोशिश कर, मन आज़ादु थी पवे रोशन। मुश्किल आहे अदा, मुंहिंजो पुटु ॿाहिरि न निकिरंदो क़ैद खाने मां, पर आख़िरी ख्वाहिश हुई त मुंहिंजो लाश रोशन जे कुल्हनि ते क़बर ताईं वेंदो। हाणे त उहा उमेद बि ख़तम थी वई। काका, रब वॾो आहे, उन मां उमेद लाहिण न घुरिजे। हू बाझारो ऐं बाज कंदड़ आहे। मन को रहम करे ऐं चङाई थी पवे। मन ख़ुदा ज़ालिम खे रूह में रहम ॾे ऐं रोशन खे आज़ादु करे छॾे। आहे त हर तरफ़ ऊंदाही, पोइ बि अलाह चङाई कंदो। पर पुट, असां त पंहिंजो वारो हाणे वॼाए विया आहियूं। तव्हां पंहिंजे पीढ़ियुनि खे ज़ालिम जे ज़ुल्म खां ज़रूरु आगाह कजो। ॿेली सरदारनि जे पाशोले खां बि परे रहिजो। ॿियो ख़बर संगत, पहिरियों त मुकमल आहे न? मुकमल पहिरियों आहे मनठार, हिते पखी बि पर नथो वञी सघे। अॼु जेकर मूंखे आज़ादी मिले न, बालाज खान जो सिर वढे गुम करे छॾियांसि। बिना मुढ़ीअ जे हुन जो वञी लाच दफ़न कयो। लाच बस बस रोशन, बस। ग़ुलाम जे अॻियां उनजे मालिक जी मारण जी ॻाल्हि थो करें। चरियो नथी सिकंदर, मल्हार जे करे असांजे चंबे में अची वियो न त बालाज खान जी वायूं बताल करे छॾींदो। पर जे असांजे पारां न विढ़ियो त असां सां बि कोन विढ़ंदो। इन जे करे उन सां मिलणु ज़रूरी आहे। वॾो बाबो सही थो चए सिकंदर खान, मल्हार मामूली माण्हू नाहे। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। ही वठो, मानी खाओ। बालाज खान जा वफादार गुलाम हिन मानीअ में ज़हर विझी दे त ही ज़हर खाई हमेशा जे लाइ हिन कैद मां जान छुटी पवे। आदम ग़ुलाम मजबूरीअ खां थींदो आहे। जीअं तूं ग़ुलाम आहीं ज़ंजीरनि में, बाक़ी वफ़ादारी पेट सां आहे इंसान जी। पेट नक जे हेठों हूंदो आहे गुलाम। असांखे ग़रीबीअ कैद कयो आहे, ग़रीबीअ। पर गुरबत कोन विञाई आहे। अॼु जेकर मूंखे आज़ादी मिले न, बालाज खान जो सिर वढे गुम करे छॾियांसि। बिना मुढ़ीअ जे हुन जो वञी लाच दफ़न कयो। लाच बस बस रोशन, बस। ग़ुलाम जे अॻियां उनजे मालिक जी मारण जी ॻाल्हि थो करें। ज़ुबान कटे गभा गभा करे छॾी थो साईं, गभा गभा। हयातीअ जा बाक़ी ॾींहं इशारनि ते घुरंदे। रोशन खे न मार मनठार, ही जज़्बाती आहे।
भला ही ग़रीब बालाज खान के छा करे सघंदो? रोशन जेकॾहिं रोज़ रोज़ ताना ॾींदे त हयातीअ जो हिकु ॾींहुं बि न ॾिसी सघंदे। सरदार बालाज खान ते तुंहिंजी कावड़ आहे, कावड़ पंहिंजे अंदर में पले छॾ। जेकॾहिं पिड़क ॿाहिरि कढंदे ख़तम। रोशन, ममतार जी दिलबरी त हर को ॾिठी वेठो आहे, पर ममतार जी दुश्मनीअ खां तौबा ज़ारी इहो यादि रखजांइ। बालाज खान सां वेर पंहिंजी जाइ ते ग़ुलाम, पर तुंहिंजूं चङायूं ज़रूर यादि रखबियूं, ज़रूर। रोशन जेकॾहिं ॿाहिरि निकितो न, तव्हां खां सभु हिसाब किताब वठंदुसि, सभु हिसाब किताब। तुंहिंजो ॾोह न आहे रोशन, वस खां वधीक ॻाल्हियूं करण वारा चरिया सॾिबा आहिनि, ऐं चरिया क़ैद थींदा आहिनि। तूं मानी खाई रब जो शुक्र कर, ताजो को ॾींहुं बि ॾिसण लाइ मिले ई। रोशन, मंठार सही तो चवे। ज़ंजीरनि में ही क़ैद ज़िंदगी बालाज खान जे हुकुम जी मुताज आहे। अॼु ताईं ज़िंदा आहियूं, इहो बि रब जो एहसान आहे। समझदार माण्हू आहे याचर, अॼु ताईं चुप आहे। ऐं तूं रोशन रोज़ जानवरनि जी मार थो खाईं, पोइ बि साॻिया लाटू ऐं साॻिया चुग। भले मूंखे मारे छॾियो मूंखे भले। तव्हांजे सरदार जे सिर वठण जी जेकी दिलि में मुराद आहे, उनखे पूरो करण जे लाइ हर रोज़ सौदो कंदो रहंदुसि। दिल जो दिल में लुची चुप करे वेचाए। आइंदा जेकॾहिं सरदार बालाज खान जी शान में हिकु लफ़्ज़ ॻाल्हाई न, तो जो आवाज़ बंद करे छॾींदो। रोशन, मलूक याचर जी ॻाल्हि मने वठंदे न त ख़ुशि रहंदे। बालाज खान जा ग़ुलाम। दस्तूर वही दोज़ख जहिड़ो आबाद हितड़े पाप नगर। दस्तूर वही दोज़ख जहिड़ो आबाद हितड़े पाप नगर। आरूप तुंहिंजो रहज़न जहिड़ो बर्बाद थिया हिन के घर। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। वक्त जो इंतज़ार कर सिकंदर खान। हिन वक्त बालाज खान सां जहिड़ो असांखे फ़ाइदो कोन ॾींदो। जहिड़े लाइ वक्त जी ज़रूरत न आहे बाबा। बाक़ी बालाज खान असांखे टके जो बि कोन थो पाए। असां उनखे छॾे ॾियूं? न बाबा न, ईअं कोन थींदो। मां कोन थो चवां त बालाज खान जे लाइ असां अखियूं विछाए छॾियूं, पर छा बाबा, मां त रोज़ बालाज खान जी हयातीअ जा ॾींहं पियो ॻणियां। जे वारे में आयो न, बख़्श कोन कंदो मांसि। गोहर जो वॾो वहिंवार आहे बालाज खान सां। वॾा भोतार मुंहिंजी मञियो, वरी बि मल्हार वारनि सां मिली ॾिसो। जे असांजो साथ ॾियनि न त बालाज खान जो सिर वढे सघिजे थो। न कमदार न, इहे कार्टून विढ़ंदा बालाज खान सां न। मां पाण विढ़ंदुसि, सिकंदर खान विढ़ंदो बालाज खान सां। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। बाबा साईं, जेको थियो उन ॻाल्हि खे विसारियो, असांजा सिर वेंदा। सरकार सियाणा थियो, जबल खे लोॾण जी सघ असां में कोन्हे। कमदार, मल्हार ऐं उनजे दोस्तनि जी असांखे ज़रूरत आहे। तूं उन्हनि ॾे न्यापो कर, मां उन्हनि सां मिलंदुसि। त
त जीअं असांजे दुश्मन सां विढ़नि ऐं असां मज़ो वठूं। बाबा तव्हांजो उन्हनि सां मिलणु काराइतो कोन थींदो। उहे एतिरा कंधार न आहिनि जो बालाज खान सां विढ़ंदा। बिल्कुलु नंढा बोतार, जेकॾहिं तव्हां चाहियो त सभु कुझु करे सघो था। चरियो नथी सिकंदर, मल्हार जेकॾहिं असांजे चंबे में अची वियो न त बालाज खान जी वायूं बताल करे छॾींदो, पर जे असांजे पारां न विढ़ियो त असां सां बि कोन विढ़ंदो। इन जे करे उन सां मिलणु ज़रूरी आहे। वॾो बाबो सही थो चए सिकंदर खान, मल्हार मामूली माण्हू नाहे। बाबा साईं, मल्हार त वॾो वाॻू आहे। अड़े कमदार, टके जे मल्हार खे जबल जेॾो बणाई वेठा आहियो। न कमदार न। भले बाबा तर जे रोलाक माण्हुनि सां मिली ॾिसे, पर बालाज खान सां सिकंदर खान जहिड़ो कंदो। सिकंदर खान। बाबा साईं, अदा सिकंदर वॾो जज़्बाती आहे। कमदार, सिकंदर खान असांजी ॻाल्हि सम्झे ई कोन थो। बालाज खान बि वाजिबिल क़तल आहे, पर छा कजे, दुश्मन ताक़तवर आहे ऐं असां लाचार आहियूं। बाबा साईं, रब ख़ैर करे, कहिड़ी लाचारी था बयानु कयो। भेण जो वर आहे बालाज खान। कमदार, न्याणी उनजे लाश ते पार कढंदी त वरियल खान जो अंदरि अधो अधु थी पवंदो। उन लाचारी जी ॻाल्हि थो कयां, न त उन बालाज खान जे सीने ते फैर मां पाण कयां। उन असांखे ज़हर जा ढुक भराया आहिनि, ढुक। तोखे ख़बर आहे त बालाज खान जे बुल ते जेको चढ़ंदो उहो बोलाटी हिकिड़ी खाईंदो। कंहिंखे बि इजाज़त कान्हे का त बालाज खान जे साम्हूं को हथियार खणे। तो त मुंहिंजे माण्हुनि ते गोली हलाई आहे, पर पोइ बि कावड़ चढ़े ई कान थी। ख़बर अथई छो? छो जो तूं मुंहिंजे दिलि जी पसंदि आहे। पंहिंजे हक़नि जे लाइ हथियार हलाइण ईंदो आहे सरदार साईं। बाक़ी लिका इन जे लाइ थी सरदार साईं जो असां ॻोठ जा ग़रीब माण्हू आहियूं। असांखे इज़त ॾाढी प्यारी आहे। हूअं बि ॿुधी छॾ, मूंखे कंहिं बि वॾेरे जे वाइदे वचन ते को बि एतबार कोन्हे। बालाज खान जो भाव ज़रूर आहियां शिरदिल, पर बालाज खान मुंहिंजे हाम जो ठार नाहे। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। मुंशी, अॼु बि मिठल जी धीअ ते नज़र कोन थी अचे। अॼु बि हुनजो दीदार मुश्किल थी पियो आहे। दिलि ते हुनजी सूरत चिटजी वई आहे। दिलि जी हुन खां सवाइ सराई कान थी। छा कयां? सरदार साईं, हली मिठल जो दर था झलियूं, उते तव्हांजे दिलि जी मुराद पूरी थी वेंदी। छोकिरी घर में त हूंदी न, हिन तर में त नज़र कोन थी अचे। न मुंशी, हिन सां बालाज खान जी किरदार कुशी थींदी।
या वरी राबेल जो रण में दीदार मुश्किल थी पवंदो। मुंशी राबेल ते पहिरा लॻा त बालाज खान बर्दाश्त कोन करे सघंदो। सरदार साईं हिकु ॾींहुं त तव्हांजो इहो इश्क ऐं मुश्क सॼे इलाइक़े में वाइको त थियणो आहे, त पोइ दिलि खे छो था सिकायो सरकार? सरदार साईं, लॻे थो मिठल जी धीअ हिते ई मौजूदु आहे। हू ॾिसो सरदार साईं, हुन जूं ॿकरियूं थियूं अचनि। सरदार साईं, लॻे थो त मिठल जी धीउ तव्हां खां लिकी वई आहे। बेदर्दा बकरार असांजी दिलि ते घोड़ा था टुड़नि ऐं हिनखे लिक छप जी लॻी आहे। हाकिम, गुलाब ॿ ॿकरियूं काया जुस्त पाण ई ज़ाहिर थींदी। वञो। पहिरीं गोली हवाई में हलाई अथम, ॿी गोली जान कोन कंदसि। मुंहिंजी ॿकरियुनि खां परे रहिजो। मुंहिंजी ॿकरियुनि खां परे थियो न त सिधियूं गोलियूं हणंदीसांव। एॾी बहादुर थी वई आहे जो बालाज खान जे माण्हुनि ते बालाज खान जे साम्हूं गोली थी हलाए ऐं लिकी थी वञे। छो असांजी सूरत कान थी वणे छा? या दिलि इजाज़त कान थी रही त असांजे रूबरू वेही असांजी दिलि जो ठार थिए? तोखे ख़बर आहे त बालाज खान जे बुल ते जेको चढ़ंदो उहो बोलाटी हिकिड़ी खाईंदो। कंहिंखे बि इजाज़त कान्हे का त बालाज खान जे साम्हूं को हथियार खणे। तो त मुंहिंजे माण्हुनि ते गोली हलाई आहे, पर पोइ बि कावड़ चढ़े ई कान थी। ख़बर अथई छो? छो जो तूं मुंहिंजे दिलि जी पसंदि आहे। पंहिंजे हक़नि जे लाइ हथियार हलाइण ईंदो आहे सरदार साईं। बाक़ी लिका इन जे लाइ थी सरदार साईं जो असां ॻोठ जा ग़रीब माण्हू आहियूं। असांखे इज़त ॾाढी प्यारी आहे। तव्हां त ज़ोरावर सरदार आहियो, इन जे करे असांखे ख़ौफ़ थो खाए। सरदार साईं, पंहिंजी दिलि खे सम्झायो त राबेल ऋण जी बकरार ऐं तव्हां महलनि जा मालिक। तव्हांजो जोड़ नाही हिकु ॿकरियुनि चारण वारीअ सां। तव्हां पंहिंजी दिलि जो ठार वञी को ॿियो ॻोल्हियो। मुंहिंजी पचर छॾियो सरदार साईं। तो जहिड़ी हिन पूरी तरह में ॿी कान्हे का। पाण खे तूं मामूली छो थी सम्झी? मुंहिंजी ॿुधाए हिनखे त असां हिन जे लाइ केतिरा बेक़रार रहंदा आहियूं। बख़्तनि वारी आहीं छोकिरी, बख़्तनि वारी, जो सरदार साईं तो ते मोहिजी पियो आहे। न त अहिड़नि हाकिमनि जे लाइ हज़ार हुस्न वारियूं वार खोले सव सिंगार कंदियूं आहिनि। तो जहिड़े माण्हुनि जी त क़यामत बि न थींदी मुंहिंजी। आए हाय, केॾी न चापलूसी तो करे, हाँ? जो औरत जी इज़त करण बि विसरी थी वञई। मुंशी सही तो चए राबेल। बालाज खान सोन आहे, सोन। भला सोन पाईंदे कंहिंजा कन पचंदा छा?
अहिड़ो सोन ई घोरियो सरदार साईं जेको कन छिने। सरदार साईं असां मिट्टीअ जा माण्हू आहियूं, तव्हां सां असांजी भेट नाहे। तव्हां वञी पंहिंजे लाइ सोन जी छोकिरी ॻोल्हियो न, मुंहिंजे पोयां छो पिया आहियो? दिल तो सा राज़ी आहे त ॿी सूरत कीअं वणंदी राबे? तुंहिंजो को बहानो या बेज़ारी क़बूल कान्हे का। तोखे हर हाल में मुंहिंजे दिल जो ठार थियणो पवंदो। पर सरदार साईं, बालाज खान जी दिल जी पसंद आई राबे। इनकार करे जिद न कजांइ, न त ऋण भरी पवंदा पूरे ॻोठ खे बाहि लॻी वेंदी। मां सुभाणे वरी तुंहिंजे दीदार जे लाइ ईंदुसि। मूंसां मुर्की मिलणु तुंहिंजे ऐं तुंहिंजे मिटनि जे लाइ बहितर साबित थींदो। न त बालाज खान पंहिंजी दिलि खे ख़ुशि रखण जे लाइ कुझु बि करे सघे थो। छा कयां इन ज़ालिम का जान कीअं छॾायां? त कढ पइजी वियो आहे, छा कजे? हिते दहशत दिल उडारे थी ऐं वहशत माण्हू मारे थी। शाहनवाज़ खान, तूं बि त बालाच जो भाउ आहीं न, पोइ मां तुंहिंजी ज़बान ते एतबार छो कयां? हूअं बि ॿुधी छॾ, मूंखे कंहिं बि वॾेरे जे वाइदे ऐं वचन ते को बि एतबार कोन्हे। बालाज खान जो भाउ ज़रूर आहियां शिरदिल, पर बालाज खान मुंहिंजे हाम जो ठार नाहे। शिरदिल, मां तोखे ईअं नथो चवां त बालाज खान मूंखे मारे ॾे।